सिंध रवादारी अमन कमेटी पारां रवादारी मार्च ऐं सिंधु दरिया बचायो मार्च ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। सिंध रवादारी मार्च में शरीक सिंधु नवाज़ गांगरो, आलिया बख्शत तलो, मारवी एवान, इरफाना मल्ला, जामी चांडियो, समर जतोई, हसन शाह समेत मुख़्तलिफ़ तबक़नि सां वास्तो रखंदड़ औरतुनि मर्दनि बि वॾे अंग में शिरकत कई। जो मार्च है उन जो मकसद इहो आहे त डॉक्टर शाहनवाज कुंभर जा कातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तारी उन्हनि जी अमल में नाहे आई, जंहिंमें सम्झा थी उन सां गॾोगॾु त सिंधु दरिया ते छह केनाल मुतनाज़ा केनाल ठाहिया पिया वञनि। उन्हनि जे लाइ जेको आहे असां सम्झूं था त पाकिस्तान ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले ते पंजाब के सरसब्ज उन जी बंजर ज़मीनुनि के लखे एकड़ ज़मीनुनि के सरसब्ज आबाद आहे, उन जी आबाद ज़मीनुनि के बंजर कयो पियो वञे। रवादारी अमन तव्हांजो मुंहिंजो असां सभिनी जो हक़ आहे। अॼु असां सभु हिते नंढा वॾा सभु माण्हू हिते मौजूद आहियूं, मर्द औरतूं तोड़े असां सां हिते ख्वाजा सिराउन जा ग्रुप बि हिते मौजूद आहिनि। असां सभिनी जी सादी ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी कि सिंधु दरिया ते को कैनाल को भी कट नामंजूर आहे, छो जो उन में असां सभिनी जो तमामु घणो नुक़सान आहे। असां सभिनी जी ज़िंदगी ही पाणी सां आहे ऐं असां ॾिसूं था कि कीअं असांजो दरिया सुकंदो थो वञे ऐं अञा इन्हनि ते नज़र आहे माण्हुनि जी, अञा ॿियो छा खणंदा। मार्च जेको ॿियो अहम नुक़्तो खणी आयो आहे उहो सिंध दरिया जो आहे। सिंधु दरिया ते जेके छह केनाल कढण वञी रही आहे सरकार, उन्हनि छह केनाल निकिरण खां पोइ सिंधु जे हिसे जो पाणी 40 सैकड़ो दरियाए सिंध जो पाणी डाइवर्ट कयो वेंदो ऐं सिंध मुस्तक़बिल क़रीब में अगरि इहे केनाल वहण शुरू थी विया त अधु सिंध गैराबाद थी वेंदी। उहा मज़हबी इंतहा पसंदी हुजे, उहा असांजी ज़मीनुनि ख़िलाफ़ इंतहा पसंदी हुजे या असांजे पाणीअ ख़िलाफ़ इंतहा पसंदी हुजे, सो हिकिड़ो ई पैगाम खणी आया आहिनि त सिंध जो जेको दरिया हुआ सिंधु दरिया हुआ उहा असांजी माता आहे, असांजी धरती माता आहे। ऐं उन सां गॾु जेके 6 केनालनि जो ऐलान कयो वियो आहे उहो फिलफोर वापसि वरिती वञे, न त सिंध जा माण्हू जेतिरे ताईं इहो ऐलान वापसि न वरितो वेंदो त हिन तहरीक में अञा जान ईंदी। असां पंजाब जा रोड रस्ता बंदि करे छॾींदासीं। पंजाब साम्राज कॾहिं कालाबाग डैम जे नाले ते, कॾहिं थल केनाल जे नाले ते, सिंधु दरिया असांजो जियापो आहे। असांजो मुतालबो आहे त ही जेके केनाल सिंधु दरिया मां कढाया विया आहिनि, सिंधु दरिया हिकिड़ो कुदरती वहिकिरो आहे, कुदरती रस्तो आहे, इन सां छेड़छाड़ न कई वञे। हिननि चेताव ॾिनो त अगरि छह केनाल ठाहिण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त असां एहतिजाजी तहरीक जारी रखंदासीं। आख़िर में हिननि डॉक्टर शाहनवाज कुंभर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो बि पिणु मुतालबो कयो। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु साकिब कुबर, आवाज़ टीवी न्यूज़, हैदराबाद।